अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 3 फेबरवरी ट्यूसडे। मंझंदि जो टाइम थियो आहे 1:05 थिया आहिनि। कुझु देरि सां व्लॉग शुरू थी कयां। सुबुह सां कुझु घर जे कमनि में बिज़ी हुयमि। ज़हरा अची वई अल्हम्दुलिल्लाह, त उहो त मूं तां सिर तां ॿार लथो ऐं पोइ मां वई हुयमि ॿाहिरि कुझु सोशल वर्क करणु। अलाह जो सिहत ऐं तंदुरुस्ती मुंहिंजी सलामत रखे। इहे इन्हनि कमनि सां मुंहिंजो इश्क़ु आहे, इहा ज़िंदगी आहे। त मां बाक़ी जेका बची आहे मुंहिंजी हयाती बोनस में, बोनस ई आहे न, 60+ माण्हू थी वञे त बोनस आहे। पोइ त उहा मां चाहियां थी त बसि ॿियनि जो भलो थिए, उन में लॻी पई आहियां। ऐं कल्ह खां इहा बाल्टी हिते भरी पई आहे, ज़रूरत न आहे। ज़हरा हली वई सफ़ाई करे त पोइ पीला पन कढियमि। मुंहिंजी आदत आहे जॾहिं बि फ़ोन ईंदो आहे या कोई अहिड़ो हूंदो आहे कमु, ख़ासि करे फ़ोन, त पोइ मां ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे हिते वॉक बि कंदी आहियां ऐं इन्हनि जी सफ़ाई बि कंदी आहियां प्लांट्स जी। सो देरि सां व्लॉग शुरू कयो अथमि। स्टेशनरी जमा थी कयां हिकिड़े ॻोठ जे लाइ। ॻोठ में स्कूल आहे जिते ॿारनि खे पढ़ायो थो वञे। कुझु शयूं मां वरितियूं हिन मां, कुझु शयूं हिननि मां माण्हुनि मूंखे ॾिनियूं आहिनि, त उन्हनि वटां कलेक्ट कयमि ऐं कुझु ख़रीद कयमि ऐं रिक्शा करे वेंदी आहियां। पोइ बसि उहो कंटिन्यू रखंदी आहियां। रिक्शा वारो पाण सां ॼाण सुञाण वारा आहिनि, ज़ाहिर एॾा साल थी विया आहिनि हिते रहूं था, त पोइ जिते किथे बीहंदा आहिनि थोरो मां उन्हनि खे एक्स्ट्रा किरायो ॾींदी आहियां। मुंहिंजी ॾाढी सहूलियत थी वेंदी आहे। सो सच इहो अथव त मुंहिंजी गाॾीअ मां जान छुटल आहे। अला अगरि तारिक जॾहिं मुंहिंजा ॿई पुट हली विया ॿाहिरिनि मुल्कनि में, त तारिक मूंखे चए पियो त मां तव्हांखे मां ड्राइवर रखी ॾियां। मूं चयो न बाबा, मुंहिंजी तौबा, ड्राइवर मूंखे न खपे। हिकु त गाॾी मेंटेन करे अलाए न करे, ॿियो मां हुनखे विहारींदमि किथे। असांजे घर में को एक्स्ट्रा रूम, को सर्वेंट रूम, का अहिड़ी एक्स्ट्रा जाइ कोन्हे। ऐं ॿियो त पोइ मूंखे हुनजे मानी चांहि जो बि टेंशन हुजे, हुनजी ख़िदमत बि मां कयां ऐं गाॾीअ जो हशर अलाए कहिड़ो करे, मां मुतमइन ई न थींदमि। मूं चयो मूंखे न खपे गाॾी ड्राइवर। सो माशाल्लाह प्यारो गुल निकितो आहे। त पोइ गाॾी असां सेल करे छॾीसीं ऐं मां हिन रिक्शनि में ख़ुशि आहियां। जेसिताईं रिक्शा मां लही चढ़ी सघां थी तेसिताईं त ख़ुशि आहियां। बाक़ी अगरि कंहिं ॾींहुं ईअं थियो जो भई मां लही चढ़ी नथी सघां रिक्शा मां, ज़ाहिर आहे जॾहिं इंसान जी उमिरि वधे थी त ज़ईफ़ी तारी थी वञे न। सो ख़ैर ज़ईफ़ीअ जी उमिरि अञा न आई आहे, तेसिताईं हिन रिक्शनि में मां इंजॉय कंदी आहियां। पोइ 200-300 एक्स्ट्रा किरायो ॾेई बसि पोइ शहर में जिते वणे उते मुंहिंजी बसि हूंदी आहे सवारी हाज़िर। सो अल्हम्दुलिल्लाह हाणे वेंदमि अंदरि। सो टाइम त नमाज़ जो थी वियो, आज़ान बि अची विया, पर सोचां थी पहिरियों कुझु पचाए वठां, कुझु शयुनि खे दम ॾियां या भिॼायां, त पोइ मां नमाज़ पढ़ां। माशाल्लाह लंच जे लाइ चांवर भिॼाए छॾिया आहिनि ऐं मुङनि जी दाल ऐं हीअ पालक फ्रीज़ थियल हुई, त उहा कल्ह राति ई फ्रीज़ कई हुयमि, त इहा हिन में विझी छॾी आहे, त जीअं जेसिताईं मां नमाज़ पढ़ी अचां त इहा बि डीफ्रॉस्ट थी वेंदी ऐं दाल खे ऐं चांवरनि खे भिॼण जो टाइम मिलंदो। हीअ आहे टमाटर पेस्ट जेको मां हिन दाल में ई विझंदमि। उन सां गॾु गॾु मां इहे वाङण बि कढी रखिया आहिनि, इहे फ्राए कंदमि जीअं असांजा सिंधी स्टाइल जा वाङण हूंदा आहिनि, चीरे ॾेई पचाईंदा आहियूं। सो हाणे मां वेंदमि नमाज़ पढ़णु, तेसिताईं इहे सभु शयूं सेट थी वेंदियूं ऐं इहो एतिरो खाधो पचंदो त इहो असांखे राति ताईं जे लाइ काफ़ी हूंदो। त राति जो मूंखे वधीक महिनत न करणी पवंदी, छो त मां पंहिंजो टाइम कुझु ॿियनि कमनि खे ॾियणु थी चाहियां। सॼो टाइम अगरि रुॻो किचन खे थो ॾिजे त पोइ बाक़ी कम रहिजी था वञनि ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ में उन्हनि ॿियनि कमनि जी बि तमामु घणी अहमियत आहे। सो थांव अञा अंदरि न कया अथमि, इहे हिते ई पिया आहिनि। नमाज़ पढ़ी अचां, अॻे पोइ किचन में घिरंदमि त हितां जा सॼा कम कंटिन्यू कंदमि इनशाअल्लाह। 2:30 आहिनि माशाल्लाह। ऐं हिते हे बसि मां हिकिड़ो ई वाङणु पचायो आहे ऐं जंबो साइज़ जा वाङण आहिनि, त 4 पीस थी विया आहिनि हिन जा। ऐं दाल हिते बॉइल थिए थी, हिनजी राई हिते रेडी आहे। पालक दाल जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते मौजूदु बि आहे अगरि केरु ॾिसणु चाहे त। ऐं हिन पासे चांवर बि प्रोसेस में आहिनि बसि। त हाणे 15 मिंटनि में असांजो लंच तयारु थी वेंदो। 2:15 आहिनि, सुराण अञा न आई आहे, ज़ाहिरा मुंहिंजे अचण जो टाइम न थियो आहे। सो असांजो इहो लंच रेडी करण जो कमु जेको हले थो पियो। 3 पहिरीं जी अज़ान अची वई आहे, हाणे मां पढ़ंदमि 3 पहिरीं जी निमाज़। ॿाहिरि वियमि, ज़रूरी कमु हो ऐं त वियमि त अंडा ऐं डबल रोटी बि वठी आयमि ऐं कुझु मूंखे पिक्चर्स प्रिंट कराइणी हुयूं। हे ॾिसो, हे मुंहिंजो बाबा, हे मुंहिंजी अम्मा ऐं ॿिया बि इलाही सारा फ़ोटो आहिनि, सभु नथी शेयर कयां, ठीकु आहे। सो इहे बि कराए आयमि। ॿाहिरि वञिबो आहे हिकु दफ़ो त तमामु घणा कम बि थी वेंदा आहिनि। ऐं ॿियो त वरी मूंखे किथां थोरा पैसा मिलिया हुआ अॼु, त उनजी मां स्टेशनरी बि वठी आयमि। ऐं माशाल्लाह चैरिटीअ जो ॿुधी दुकानदार मूंसां इलाही रिआयत कंदा आहिनि, मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। अलाह उन्हनि खे बि अजर ॾींदो। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं अॼु भलारी राति आहे। इन भलारी राति जूं तव्हां सभिनी खे
खोड़ सारी मुबारकूं हुजनि। अलाह साईं खां दुआ आहे त असां सभिनी जूं दुआऊं क़बूल करे, जेके जाइज़ मुरादूं आहिनि असांजूं, जेके असांजूं ख़्वाहिशूं आहिनि उहे पूरियूं करे, असांजूं दुआऊं क़बूल करे। अलाह साईं खां दुआ आहे त असांजूं क़बरूं कुशादियूं ऐं रोशन करे, क़यामत जे ॾींहुं असांखे ज़िलत ऐं रुसवाई खां बचाए, असांखे दोज़ख जी बाहि खां बचाए, असांखे पंहिंजो फर्मा बरदार करे, असांखे ॿिन्ही जहाननि में सुरख़ुरू करे, असांखे ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब करे। जेके बीमार आहिनि उन्हनि खे अलाह साईं सिहत ॾिए, जेके विछड़ियल आहिनि उन्हनि खे मिलाए, जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे बहितरीनु रोज़गार ऐं पाक ऐं हलाल रिज़्क़ अता करे, जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे अलाह साईं नेक साले औलाद अता करे, जेके बेघर आहिनि उन्हनि खे घर अता करे। अलाह साईं असांजूं सभु मुरादूं पूरियूं करे, असांजे बचनि खे हिदायत ॾिए, असां सभिनी खे हिदायत ॾिए, असां सभिनी खे सिधी राह ते हलाए, असांजो ईमान सलामत रखे, असांखे ईमान जी मज़बूती अता करे, असांखे गुमराही खां बचाए, पंहिंजे दीन ते क़ाइमु रखे, असांजो ज़िंदगी बि असांजी ईमान सां गुज़रे, असांजो ख़ात्मो बि ईमान सां थिए, असांजूं सभु जाइज़ मुरादूं पूरियूं थियनि, जेके दिलि जूं तमन्नाऊं आहिनि, जेके आरज़ू आहिनि उहे पूरियूं थियनि। असां गुनहगार ऐबदार बंदा आहियूं, पर अलाह ताला जेको आहे उहो रहमान आहे, रहीम आहे, उहो ॿाझारो धणी आहे। असांजा अमाल अहिड़ा न आहिनि, पर रब जी रहमत जेका आहे उहा तमामु वसी आहे। असांखे पंहिंजे अमलनि जो को आसिरो न आहे, असांखे पंहिंजे पालणहार जी रहमतुनि जो आसिरो आहे। सो अलाह असां सभिनी खे बख़्शे, असांजूं ख़ताऊं माफ़ु करे, असांजा गुनाह बख़्शे, असां सां राज़ी थिए छल, असांखे अहिड़ा अमल करण जी तौफ़ीक़ ॾिए जंहिंसां अलाह असां सां राज़ी थिए, असांखे ॿिन्ही जहाननि में सुरख़ुरू करे, असांखे पंहिंजो कुर्ब नसीब करे, अलाह असांजे दिलनि खे पंहिंजे ऐं पंहिंजे महबूब जी यादि सां आबाद करे। बेशुमार दुआऊं आहिनि, लूह लूह मां दुआ निकिरे थी मुंहिंजे पंहिंजे लाइ, तव्हां सभिनीनि जे लाइ, असां सभिनीनि जे लाइ। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, इनशा असां वरी मिलंदासीं ज़िंदगी रही त। तेसि ताईं अलाह वाही।